वक्त मौजूद आहियूं मंगो पीर सब डिवीज़न जे जेको आहे सो PTI जे तरफ़ों नामज़द जेको चेयरमैन वाइस चेयरमैन असां सां गॾु वेठा आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त हिन इलेक्शन जे हवाले सां उनजो छा चवणु आहे ऐं हीअ जेका महांगाई जेको आहे सो तमामु घणी कमर टोड़ जेको आहे चवंदा आहिनि त भाउ चेल भॼी पई आहे ग़रीब मिसकीन माण्हुनि जी त हिन महांगाई जे मुतलिक़ उनजो छा चवणु आहे। जीअं सर तव्हां बीठा आहियो चेयरमैन ते तव्हां इहो ॿुधाइजो त हिन इलाइक़े में PTI जे लाइ माण्हुनि जो जेको आहे सो केतिरे हद ताईं वोटिंग आहे ऐं PTI सां मुहबत कनि था ऐं हिन महांगाई जे मुतलिक़ तव्हांजो छा चवणु आहे। में आई त आहे हुकूमत सदाई पीपल्स पार्टी या मुतहदा जी सिंध जे अंदरि ख़ासि करे कराची जे अंदरि मुतहदा आहे ऐं पीपल्स पार्टी ही असांजो UC 13 ऐं सब डिवीज़न मंगो पीर जी आख़िरी UC आहे ॿहिराड़ी इन खे टच थिए थी। पर तव्हां सहाफ़ी दोस्त आहियो तव्हां हमेशह ॾिसंदा अचो था त हिते कहिड़ी हालति आहे कहिड़ी माना असां अॼु बि वेठा त नाले शहर में आहियूं पर तव्हां ॾिसो त अॼु बि असां ॼण ॿहिराड़ियुनि में वेठा आहियूं असांखे का सहूलियत कोन्हे। इन ई जे करे असां कोशिशि कई आहे त हिन चकर असां PTI जे प्लेटफॉर्म तां बीही करे ऐं पंहिंजे माण्हुनि जी मदद बि कयूं छो जो इमरान ख़ान वाहिद लीडर आहे जेको सॼे दुनिया उनखे मञियो आहे ऐं पाकिस्तान में जेसीं असांजी 3.5 साल हुकूमत हुई त अलाह जो शुक्र आहे हर ॻाल्हि ते हुनजो कंट्रोल बि हुयो। पर अॼु तव्हां ॾिसो त इहे ई माण्हू ट्रैक्टरनि ते ट्रालियुनि ते माना निकिरी रोज़ रैलियूं रोज़ धरणा महांगाई जे ख़िलाफ़ु अॼु उहा महांगाई तव्हां सभिनी जे अॻियां आहे त केॾी वॾी महांगाई आहे। बाक़ी इलेक्शन जे हवाले सां इंशा अल्लाह ताला असांखे 100% उमेद आहे त ग़रीब आवाम मज़लूम आवाम असां सां ई गॾु आहे ऐं असां इंशा अल्लाह ताला हितां विन कंदासीं ऐं पंहिंजे माण्हुनि जी मालकी कंदासीं। यहाँ पे अगर पीपल्स पार्टी काम कर रही होती या कर चुकी होती तो हम यहाँ खड़े ही नहीं होते। 15-20 सालों से क्योंकि मेरी पैदाइश यहीं की है मैं यहीं परवान चढ़ा हूँ मुझे सब पता है यहाँ किसने काम किया किसने नहीं किया। 15-20 सालों से हमें ये लोग सिर्फ इलेक्शन के दौरान नज़र आए वोट देने के बाद ये गायब कोई अपने बंगले से बाहर नहीं आता कोई अपने प्राड़ों से नीचे नहीं आता। यहाँ पे टोटल हमारी जो बस्ती है गोट है गरीबों के कोई यहाँ पे इतना बड़ा कारोबारी कोई नहीं है कोई यहाँ पे इतना कोई पढ़ा लिखा कोई नहीं है उसका ये लोग फ़ायदा उठाते वोट लेके सीट पे बैठ जाते उसके बाद 5 साल तक यहाँ का रुख नहीं करते। लेकिन अब हम लोग हमेशा क्या गलती करते आए कोई अपनी रिश्तेदारी देखकर दोस्ती देखकर किसी के प्रेशर में आकर लेकिन अब लोग होशियार हो गए। मैं यहाँ के लोगों से ये अपील करता हूँ कि इंशाअल्लाह आप लोग अपनी रिश्तेदारियाँ छोड़कर दोस्ती छोड़कर ये प्रेशर लेना छोड़ें और अपने दिल से और दिमाग से सोचें कि हमने 15-20 साल जिसको भी वोट दिए उसने हमारे लिए क्या किया है। और सिर्फ इस बार 3 साल जो हुकूमत रही है वफाक में इमरान खान की जो सिंध में हमारी ना बल्दियात में हुकूमत थी ना हमारी सिंध में हुकूमत थी इसके बावजूद यहाँ के गोटों में सीवरेज का काम हुआ है पानी का काम हुआ है बिजलियों का काम हुआ है। और इसके अलावा जिस टाइम कोई भी बंदा कोई भी वोटर कोई भी इलाके का बंदा जिस टाइम जिसने अपने किसी भी MPA से MNA को फ़ोन किए उसने उनकी कॉल अटेंड किए उसके पास आए उसके दर्द दुख में शरीक हुए। तो मेरे भाइयों मैं अपने इलाके के लोगों से ये अपील करता हूँ कि इस बार आप लोग निकले अपने बच्चों की खातिर अपने सेहत की खातिर अपने तालीम की खातिर अपने UC की सफाई की खातिर निकले और PTI को वोट दे। और इंशाअल्लाह जो 25 साल 20 साल में यहाँ जो काम नहीं हुआ इंशाअल्लाह 5 साल के अंदर वो PTI और हम लोग मिलकर वो सारे काम करके दिखाएंगे।